कुलरी प्रेस क्लब जी सालियानी चूंडनि में सीनियर साफ़ी एजाज़ मुग़ल मुसलसल ॿियो भेरो सदर। जावेद कादरी नायब सदर, मोहम्मद इकबाल भट्टी जनरल सेक्रेटरी चूंडिजी वियो। चेयरमैन इलेक्शन कमेटी चूंडियल उहिदेदारनि जो ऐलान करे छॾियो। तफ़सील मूजिब कुलरी प्रेस क्लब जी साल 2025 जी सालियानी चूंडनि जे सिलसिले में हिकु अहम इजलास चेयरमैन इलेक्शन कमेटी सीनियर साफ़ी एजाज़ मुग़ल ऐं इलेक्शन कमेटी जे मेंबर मोहम्मद इकबाल भट्टी जे सदारते ते गुज़रियो। सभिनी शिरकत कंदड़ मेंबरनि जी इतफ़ाक़ राय सां साल 2025 जी बहितरीन कारकर्दगी ते सीनियर साफ़ी एजाज़ मुग़ल खे मुसलसल एवार्ड ॾिनो वियो। तहसीन जावेद कादरी ॿियो भेरो सदर चूंडिजी वियो, जॾहिं तहसीन जावेद कादरी नायब सदर, मोहम्मद इकबाल भट्टी जनरल सेक्रेटरी, सैयद महमूद अली शाह ज्वाइंट सेक्रेटरी, मोहसिन इकबाल अंसारी प्रेस सेक्रेटरी, फिदा मेमण खे सदर चूंडियो वियो। हुसैन हैदरी फाइनेंस सेक्रेटरी, जॾहिं त अंजुमन जर्नलिस्ट कुलरी जो सदर आगा खान चांडियो, नायब सदर अली अख्तर भट्टी, जनरल सेक्रेटरी लव कुमार शर्मा, ज्वाइंट सेक्रेटरी उल्फत हुसैन खे चूंडियो वियो। हैदरी खे प्रेस सेक्रेटरी ऐं शबीर जान खासकेली खे फिनांस सेक्रेटरी चूंडियो वियो। आदीदारनि जी इतफ़ाक़ राय सां अमल कयो वियो, जंहिंमें साफ़ियुनि जी भलाई लाइ भरपूर कोशिशूं कयूं वेंदियूं। सभिनी मेंबरनि जो गॾियल इजलास में शिरकत कई। नवनि चूंडियल उहिदेदारनि जो गुलनि जी हारनि सां इस्तक़बाल कयो वियो। मिठाइयूं पेश करे ख़ुशी जो इज़हार कयो वियो। सोशल मीडिया सेंटर सिंध जी तरफ़ खां पूरी टीम खे मुबारकबाद। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।